नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हालाणी खां ख़बर ॾींदा हलूं त टाउन कमेटी में चेयरमैन ऐं काउंसलर में 1 साल खां हलंदड़ इख़्तिलाफ़नि जी पुॼाणी चेयरमैन सईद नवीद शाह जी इस्तीफ़ा ॾियण सां ख़त्म थी विया। टाउन कमेटी हालाणी जो इजलास टाउन चेयरमैन सईद नवीद अली शाह जी सदारत में थी, जंहिं में काउंसलरनि मलिक जुल्फ़कार ऐवान एजाज़ सहतो ऐं ॿियनि इजलास में शिरकत की। इजलास में टाउन चेयरमैन सईद नवीद शाह बाज़ाब्ता तौर इस्तीफ़ा ॾेई छॾियो। इन मौक़े ते इजलास खे ख़िताब कंदे चेयरमैन नवीद शाह चयो त मुंहिंजे काउंसलर में जेके इख़्तिलाफ़ हुआ उहे ख़त्म करे ठाह कयो वियो ऐं सभिनी काउंसलर जी इसरार ते इस्तीफ़ा ॾियां थो। 2 सालनि में जेके कम न थिया, हाणे इंशाअल्लाह अवाम जी तरक़ी लाइ सभई गॾिजी कमु कंदासीं। हाणे सभई दोस्त गॾिजी नओं चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन मुंतख़ब कंदा ऐं कोर्टनि में थियल दरख़्वास्तूं वापसि वरितियूं वेंदियूं। जॾहिं त टाउन चेयरमैन ऐं काउंसलर में हलंदड़ इख़्तिलाफ़नि में थियल दरख़्वास्तूं वापसि वरितियूं वेंदियूं। जॾहिं त टाउन चेयरमैन ऐं काउंसलर में हलंदड़ इख़्तिलाफ़नि जो PPMNA सईद इब्रार अली शाह नोटिस वठंदे ॿिन्ही धुरनि जे इख़्तिलाफ़नि खे ख़त्म ठाह कराए टाउन चेयरमैन ऐं काउंसलर में ठाह थियण बाद टाउन जे मुलाज़िमनि में ख़ुशी जी लहर छाइजी वई आहे। उमीद पैदा थी आहे त 5 महीननि खां मुलाज़िमनि जो पगारूं मिलण जो आसरो पैदा थी वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।